ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल पाण कथा में श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 72 अध्याय जे 5 भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी ॿुधाइनि था त राजा जरासंध ऐं भीमसेन जे विच में हिकु तमामु घमासान युद्ध छिड़े थी, जेका 27 ॾींहंनि ताईं हले थी ऐं आख़िरकार भीमसेन श्री श्याम सुंदर जी मदद सां हुन में विजय प्राप्त कनि था ऐं जरासंध जी मृत्यु थिए थी। सबई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय 73 शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे 20,800 राजाइनि खे श्री श्याम सुंदर जो क़ैद मां छॾाइण। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, श्री कृष्ण चंद्र आनंद कुंड सहदेव के राज गद्दी ॾेई उनखे पाण सां वठी जिते सभई राजाऊं क़ैद में हुआ उते आयो त छा ॾिसे जो जेल में हिकिड़ो खूह खोटियल आहे, तंहिं में सभई राजाऊं क़ैद आहिनि ऐं हिकु तमामु वॾो जबल जहिड़ो पथर हुन खूह जे मथां रखियलु आहे। जॾहिं सहदेव श्री कृष्ण दीनानाथ जी आज्ञा मूजिब सभिनी राजाइनि खे खूह मां ॿाहिरि कढाए संदन साम्हूं बीहारियो, तॾहिं लोह जी ज़ंजीरनि ऐं हथकिड़ियुनि पवण ऐं वारनि ऐं नुंहंनि जे वॾे थी वञण करे से सभु राजाऊं दुखी हुआ ऐं नओं जनम पाए हरी चरणनि ते किरी पिया। मोहिणी मूरत जे दर्शन करे सभु पंहिंजा अॻियां दुख विसारे ख़ुशि थिया, प्रेम सां हथ जोड़े वेनती करण लॻा, हे दीनानाथ दया जा सागर, तव्हां दयाल थी ॾाढी कृपा असां ते कई जो हिते अची असांजी ख़बर वरितव, न त हिन क़ैद खां छुटणु ॾाढो मुश्किल हो। हींअर तव्हां जे दर्शन पाइण सां असांजो अॻियूं सभु दुख लही वियो। अहिड़ी तरह राजाइनि श्री श्याम सुंदर जी स्तुति कई ऐं ख़ुशीअ में गदगद थी पंहिंजो कंधु खणी हेठि कयो। उन्हनि जूं अखियूं लॼ ऐं शर्म में भरिजी वियूं। बिंद्राबन बिहारी भक्त हितकारी उन जो हीणो हाल ॾिसी सभिनी खे दयाल थी जीअं इशारो कयो तीअं सहदेव उन्हनि सभिनी जूं हथकड़ियूं ऐं ज़ंजीरूं बञाए हजामत लहाराए ऐं स्नान कराए 36 प्रकारनि जा भोजन खाराए ऐं चङा चङा कपिड़ा पहिराए केतिरनि क़िस्मनि जा हथियार ॾेई श्री कृष्ण महाराज वटि मोटी वठी आया। द्वारिकानाथ पंहिंजे चतुर्भुजी रूप सां शंख चक्र गदा ऐं पदम धारण करे जॾहिं उन्हनि खे दर्शन ॾेई उन्हनि जे हृदय में ज्ञान प्रकाश पैदा कयो, तॾहिं उन्हनि राजाइनि वेंकटनाथ जे साम्हूं हथ जोड़े प्रेम सां वेनती कई त हे दीनानाथ त्रिभुवनपति, सभिनी जीवन जे उत्पत्ति ऐं पालन करण वारा, तव्हां जे आदि ऐं अंत खे को बि ॼाणी नथो सघे। असां संसारी जीवन खे जे हमेशा माया जे ॼार में फाथा रहूं था,
तिन खे तव्हां खां सवाइ ॿियो को हिन महाॼार खां ॿाहिरि कढण वारो कोन्हे। तव्हां जेकॾहिं घुरो हा त द्वारिका में वेठे जरासंध खे पंहिंजी इच्छा सां मारे असांखे छॾाए सघो हा, पर उहा ख़ासि पंहिंजी कृपा करे हिते आया आहियो ऐं असांखे करतार कयव, न त तव्हांजे चरणनि जो दर्शन वॾनि वॾनि देवताउनि ऐं रखेश्वरनि खे तप ऐं जप करण सां बि जल्द नथो मिले। हे सुखकारी महाप्रभु, तव्हांखे असांजी दंडवत आहे। हाणे असांजो मन राज करण नथो चाहे। उहा इच्छा अथऊं त 8 ई पहर तव्हांजे नाले जो सुमरण ऐं चरणनि जो ध्यानु करे तव्हांजी लीला ऐं कथा ॿुधूं, जंहिं करे स्त्री ऐं औलाद जी माया रूपी अंधारे खूह मां निकिरी भवसागर पार लंघे वञो। उहो जरासंध जो क़ैद करण न सम्झी वॾी महिरबानी करण था सम्झूं, जंहिं करे असांखे जप ऐं तप खां बि वधीक फल मिली तव्हांजे चरणनि जो दर्शन थियो। सभई चओ जय श्री कृष्णा। अहिड़ी तरह ज्ञान भरी ॻाल्हि ॿुधी लक्ष्मीपति चयो, अभिमानी राजाउनि खे हमेशह अहिड़ी तरह दुख मिले थो जीअं तव्हां ॾिठो। तंहिं करे तव्हां पक करे ॼाणो त जिन जे मन में दया धर्म ऐं मुंहिंजी भक्ति रहे थी, से संसार में जस पाए अंत वक़्त में मुक्त थियनि था। क़ैद ऐं छुटकारो पंहिंजे कर्म मूजिबि मिले थो। जेको काम क्रोध लोभ ऐं मोह खे पंहिंजे वस में रखे थो ऐं बुरा कर्म नथो करे, तंहिंखे घर में जंगल में ॿिन्हीअ में रहणु हिकु जहिड़ो आहे। अभिमान तमामु बुरी शइ आहे। ॾिसो, अॻूणनि जुगनि में अभिमान राजा नहेक, राजा बीन, रावण ऐं ॿियनि केतिरनि ई महाबली राजाउनि खे लाहे फिटो कयो। जिन अहंकार छॾे मुंहिंजी शरण वरिती आहे, जीअं विभीषण, हनुमान, प्रहलाद, अम्बरीश वग़ैरह, त उहे पंहिंजे मतिलब खे पहुता आहिनि। हू मूं वटि रहनि था ऐं अभिमानी आदमी घणो नथो जिए। जॾहिं राजा सहस्र बाहुअ खे पंहिंजे 2 ऐं 1000 हथनि जे हुअण जो अभिमान थियो, तॾहिं मूं ही परशुराम अवतार धारे संदसि सभई हथ कुंवारीअ सां काटे खेसि मारियो ऐं भूमासुर, बानासुर ऐं कंस वग़ैरह केतिरा ई राजाऊं उन अभिमान ख़राब कया हुआ। जॾहिं अहंकार गुम थो थिए, तॾहिं पुरुष निर्भय थिए थो। तंहिं करे तव्हीं दुख ऐं सुख बराबरि सम्झी हमेशह मुंहिंजे सुमरण ऐं ध्यान में मगन रहो, त तव्हांखे कॾहिं बि दुख न थींदो। जेको मुंहुं में चित धरे थो, मां बि तंहिं वटि सदाईं थो रहां। पोइ जेतोणीकि जीव सॼो जन्म पाप करे वरी बि मुंहिंजी शरण में अचे थो, त बि मां उनखे ॾाढी प्रीत सां रहायां थो। जिते दुख नथो व्यापे ऐं सदाईं विश्राम आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 73 जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो, त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।